बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक 9 भंभोर। सवाल आ भंभोर जो भिड़ो किथे आहे। सिंधी छहीं किताब जो नओं सबक आ भंभोर। उन जो सवाल आ भंभोर जो भिड़ो किथे आहे। जवाब भंभोर जो भिड़ो कराची खां ओभर तरफ़ 64 किलोमीटर पंध ते आहे। ॿियो सवाल आ भंभोर शहर बाबति कहिड़ो किस्सो मशहूरु आहे। भंभोर शहर बाबति कहिड़ो किस्सो मशहूरु आहे। जवाब भंभोर शहर बाबति ससुई ऐं पुनूं जो किस्सो तमामु मशहूरु आहे। सवाल किले जी अॾावत छा सां थियल आहे। जवाब किले जी अॾावत पत्थर सां थियल हुई। हिन जो सही जवाब आहे किले जी अॾावत पत्थर सां थियल आहे। उन वक़्तु जेका अॾावत थी उहा पत्थर सां थियल हुई। सवाल आहे भंभोर जे किले जा केतिरा दरवाज़ा लधा आहिनि। जवाब भंभोर किले जा 3 दरवाज़ा लधा आहिनि। सवाल हिन भिड़े मां इस्लामी दौर जी कहिड़ी जाइ मिली आहे। भंभोर जेको भिड़ो आहे उन मां इस्लामी दौर जी कहिड़ी जाइ मिली आहे। जवाब आहे हिन भिड़े मां इस्लामी दौर जी हिकु मस्जिद बि मिली आहे। सुवाल जवाब असां पढ़ियासीं। छहीं सिंधी किताब जा 6 दर्जे जी सिंधी किताब जा भंभोर जा सुवाल ऐं उन्हनि जा जवाब।